सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। बेकार आहे, बेकार पहिरें नंबर जो बेकार बेगरत इंसान आहे। मीर मां चवां थो त मूं सां ज़बान संभाले ॻाल्हाए। सच ॻाल्हायो आहे, खबर छो थी अचे? दोस्त न दिलेर माण्हू सद करे सिधी गोली सीने में हणंदो आहे, जैसा जिंदगी जा 4 ॾींहं चओ यारी में गुज़ारिया थी ऐं तो उन्हें ही पुठीअ में वार कयो। वाह मीर वाह, मुंहिंजी त मूसा सां 4 ॾींहं जी सलाम दुआ हुई, पर हू त तोखे पंहिंजो सॻो भाउ सम्झंदो। तो उन सां कहिड़ी चङाई कई? नफ़रत में मुंहिंजियूं अखियूं पूंजी वियो। मां हिकु शातिर माण्हू जी जाल में अची वियो हुअसि। आशू, जेको पटो मूं पंहिंजी ॻीची मां लाइ फिटो कयो आहे, हाणे उहो पटो तो पंहिंजी ॻीची में वेठो आहे। तुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे? त मां नवाब खान जे दर जो कुत्तो बणिजी वियो आहियां? बाक़ी छा तूं पंहिंजे पाण खे शींहं तो समझी? बेगरत इंसान। बस हेठ तोखे ख़बर ही ना है, मीर जो मोटड़ो गोलीअ खां वधीक घाव ॾींदो आहे। मरंदे मीर, तूं मरंदे मुंहिंजे ई हथां मरंदे। यादि रखजांइ आशू। कुत्ता जेकॾहिं शींहं जो शिकार कंदा त शिकारी हथियार खणी मैदान में कोन अचंदा। मसले में ॾाढो सूर पइजी आहे। जान जो कोप करे पिया अॼु बेगुल आई न, इहो बि नसीब कोन थी। हाय मगज फिरी वियो, चक्कर अची विया। दुश्मन सॼो शहर घुमाए मुआ, पर मूसा सां न मिल रहे। हाणे तो मुंहिंजो ब्लड प्रेशर हेॾे होॾे थी वियो, मगज कम नथो कर। आमीन असल जो छोबा आमीन। छा थो थिए? लपे गुला सालू जो भाउ आहे, उहो तोखे बदुआ छाजे लाइ ॾींदो ॿुधा? आलू वाॾो सुरीलो आहे, वो पंहिंजी सिकी लादी भेण खे कीअं बदुआऊं ॾींदो? ख़बर आहे मूंखे, ख़बर आहे। तव्हां ॿिन्हिनि जी ख़बर आहे मूंखे। जेके तव्हां मुंहिंजे लाइ दुआऊं था घुरो, सड़िया पिया आहियो, साड़ में सड़िया पिया आहियो। सॼो पियो आहे, पर इहो असुल में छा आहे जो अंदरि मुंहिंजो जेको सड़ियल आहे उहो आहे सालूअ जे करे। हा, सालूअ खां मुंहिंजी दिलि नफ़रत थी करे असुल में मुंहिंजो अंदरि मरियो पियो आहे, मरतो पियो आहे। तूं त मुंहिंजे दिलि जो छा आहे? तूं त मुंहिंजे दिलि जो गुलाब आई। तूं त बस हाणे बस, घणी तारीफ़ न कर। मूंखे इन तारीफ़ में ईअं लॻंदो आहे ॼण हर लफ़्ज़ में मुंहिंजे लाइ बददुआ आहे, बददुआ। उहा बदुआ लॻी त कोन थी लॻे। हा त हिन महिल त असां ॿारहा बि खायो वेठो आहे। जूं छा था चओ? छा लॻे? छा था चओ? असुल में छा आहे जो अॻे हुन वटि हिकिड़ी धनी हूंदी न, उहा लॻी वॾी वियाही कोन, हिन परेशान हा। उहा यादि निकिरी अचे वार त मां निकिरी। तो ॻाल्हायो पंहिंजे भाउ सां। चरी मां न जेकॾहिं पंहिंजे भाउ सां रिश्ते जी ॻाल्हि कयां, हू मुंहिंजो घाटो भञी छॾींदो। तूं मुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि कर, पंहिंजे जी न। जेकॾहिं अदा मीर राज़ी बि थी वियो न, त हाशू मुंहिंजे भाउ खे तुंहिंजो रिश्तो कोन ॾींदो। अदा आशू खे मां पाणे राज़ी करे वठंदमि, तूं हुन जो ख़ौफ़ न कर। कीअं राज़ी थींदो जॾहिं त अदा ऐं हाशू जी बंदूकूं हिक ॿिए जे मथां सिधियूं आहिनि? पोइ तूं कीअं थी चवीं त हू राज़ी थी वेंदो? मुंहिंजी ज़िंदगी आहे, मुंहिंजी मर्ज़ी। मूंखे ख़बर आहे अदा जी त हू मुंहिंजी ख़ुशियुनि में टंग न अणाईंदो। जेकॾहिं तूं पंहिंजे भाउ जी एतिरी दादरी आई न, त पहिरियां उन खां पुछी पक कर, पोइ मां अदा खे राज़ी करे वठंदमि। पहिरियां तूं वाइदो कर, मां त अदा आशू खे राज़ी करे वठंदमि, पर तोखे बि मीर खे राज़ी करणो पवंदो। मां वाइदो थी कयां त अदा मीर खे राज़ी करे वठंदसि, पर उन शर्त ते
जॾहिं तूं पंहिंजे भाउ खे राज़ी करे। ठीकु आहे सोणी, मां अॼु राति ई अदा आशूअ सां ॻाल्हाईंदसि। जीअं ई तूं पंहिंजे भाउ सां ॻाल्हाईंदीअ न, हू तोखे बंदूक हणी कढंदई। हू अहिड़ो न आहे। केॾो ज़ालिम आहे इहो मूंखे ख़बर आहे। केॾो बि ज़ालिम छो न आहे, पर मुंहिंजे लाइ नरम दिल आहे। मां अदा आशूअ खे राज़ी करे वठंदसि। बावल ज़िद्दी आहे, मञण लाइ तयारी न पियो थिए। हाणे तव्हां ई ॿुधायो त हुनखे कीअं राज़ी कजे। मूंसां जेकॾहिं राज़ी थी थो वञे न, त बहावल जो राज़ी थियण या न राज़ी थियण का बि माना नथो रखे। लाला खणी जो बहावल जो असां सां ठाव करण घणी अहमियत नथो रखे, पर बहावल मूसा खां सवाइ असां सां कॾहिं बि ठाव न कंदो। त पोइ केरु आहे जेको मूसा खे राज़ी कंदो? हिन वक़्तु मूसा खे राज़ी करणु एॾो आसान न हूंदो। हिकिड़ो माण्हू आहे दरिया खान, जेकॾहिं उहो घणो ज़ोर लाहे त बहावल ई मूसा ठाह करे सघनि था। त पोइ छो न मां मूसा सां मिलण खां पहिरीं दरिया खान सां मिलां। जेकॾहिं दरिया खान सां मिलणो आहे न, त पोइ सलीम खे साण करे वञे, ॿई वञी ज़ोर लाहे। ईअं बि सही आहे लाला। रहीम, हिन वक़्तु सिजु लहण वारो आहे, हाणे पाण खे सुभाणे ई हलणो पवंदो। त पोइ ईअं था करियूं, हिन वक़्तु मां शहर वञी मूसा जी अयादत करे थो अचां। त पोइ सुबुह जो हली दरिया खान सां मिलंदासीं। जेकॾहिं दरिया खान अस्पताल में आहे त पोइ उनखे चई थो छॾियां त सुभाणे असां तुंहिंजा महिमान आहियूं। तव्हां वञी मूसा सां मिली हुनजी तबियत पुछो, असांखे को बि एतिराज़ न आहे। एतिराज़ करण बि न घुरिजे लाला। जेकॾहिं इहा दुश्मनी ख़तमु थिए न, त इहो ॾाढो भलाई जो कमु आहे। मुड़ुसनि जे मथां अची हमला करे पंहिंजी पर में मारे चुका, हाणे वरी मोतबर भॼंदा था वञनि ठाह जे लाइ। बाबा, जेकॾहिं ठाह थिए पियो त सुठी ॻाल्हि आहे न, ठाह कयो न। अमा, कुलण खे चाह प्यार। जी बाबा। बावल केरु आहे वरी ठाह लाइ भॼंदो हुते? रहीम, जेको सिजावल जो दोस्त आहे, सुभाणे वरी दरिया खान ईंदो, अची ज़ोर भरींदो त ठाह कर सिजावल सां। चाचा गुलण, इहा त सुठी ॻाल्हि आहे न, जेकर ठाह थिए थो त। महिमान छाजो ठाह थींदो? ठाह कोन थींदो, हाणे पलान थींदो। पलांद ऐं पलांद बि ॻाए वॼाए कंदासीं। कीअं बावल? तूं भला हिते बाबे खे होश मां कढण ईंदो आहीं छा? अमा, सही त चवे थो। मुड़ुस जो मट आहे, पलांद कंदुसि, ॻाए वॼाए कंदुसि। बाबा, असांजो असुल दुश्मन आहे नवाब खान। असांखे पलांद उन खां करणु खपे। अमा, नवाब खान असांजे राज जो चङो आहे, उन सां ठाह थी सघे थो, पर सिजावल त धारियो आहे न, उन सां कहिड़ो ठाह आहे? खणी जो गुलण सिजावल धारियो आहे, पर नवाब खान खां वधीक कमीणो कोन हूंदो। गुलण जे खणी भलनि दोस्तनि जो ज़ोर पइजी वियो न, त सिजावल सां ठाह कंदासीं। बाक़ी नवाब खान रहियो, मरंदे मरी वेंदुसि, नवाब खान सां ठाह न कंदुसि। हुन जेके मूंखे ज़ख़्म ॾिना, मां ई ॼाणा थो। बावल, मूं त मिड़ी ईअं ॻाल्हि कई, वधीक तव्हां पंहिंजी मर्ज़ी जा मालिक आहियो। कंहिंसां ठाह कयो था, कंहिंसां न, इन में मुंहिंजो छा वञे? रहीम, तुंहिंजी महिरबानी यार, जो तो असांखे यादि कयो ऐं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी मूंखां तबियत पुछण आहे। मूसा, अहिड़े वक़्त में दोस्तनि वटि न पहुचूं त पोइ कहिड़े कम जा? रहीम, सजावल खे ॾिसी आए? न दरिया खान, लाला मिलियो, उनखां सिजावल जा हाल अहिवाल वरिता। हाणे सिजावल खान बि होश में आहे, उन मथां बि ख़तरो टरी वियो आहे। पर ही जेको बि कुझु थिए पियो न, ग़लति थिए पियो। हा रहीम, तमामु ग़लति थी रहियो आहे, पर मूसा इन ॻाल्हि खे सम्झे ई कोन थो। सम्झी वेंदो, जॾहिं ज़ख़्म छुटंदसि न त सभु कुझु सम्झी वेंदो। दुरू, तूं यकीन कर, सिजावल खान जे मथां गोली हलाइण वक़्तु मूंखे बि पछताव थियो, पर छा कजे? सिजावल खान माहौल ई अहिड़ो जोड़े छॾियो
जो मजबूरन मूंखे उन मथां गोली हलाइणी पई। भला तव्हां मथां गोली कीअं हलाई इहा ख़बर पई? जिन्हनि मुंहिंजे मथां गोली हलाई केतिरो लिखंदा रहीम, उहे बि तमामु जल्द सां मूं अची वियो। रहीम, हिते घणा ॾींहं आहीं? 2-3 ॾींहं अञा हिते आहियां। पोइ मुंहिंजी दावत कॾहिं खाईंदे? सुभाणे सुबुह जो ई तव्हां तरफ़ अचण जो प्रोग्राम हुयो। जेकर तव्हां वटि वक़्तु हुजे त मां अचां। हलियो जीअं रहीम, तुंहिंजे लाइ वक़्तु कढी वठंदासीं। अदा हिकु ॻाल्हि चवां? हा हा चओ, हिकु चओ 10 चओ, तोखे कंहिं रोकियो? पर वात न फाड़जा। छो वात न फाड़िया? हे मो वात फाड़ण लाइ थोरो आ जो तूं वात फाड़ींदे। ॾिसी थो न आशू कीअं वेठी थी चुंगू ॾे, ऐं वरी तूं चवंदो आहीं त मां थो छितो थियां। वाह गिग उग गिग गिग किथे आ गिग? एड़ी जो ॼाड़ी हणंदे मोआ त गिग त वहंदा ई न। अति खुदा के मञो, माठ कयो। तव्हांजी जेकॾहिं ॾियारी शुरू थींदी न त मुंहिंजी ॻाल्हि अध में रहिजी वेंदी। तूं ॻाल्हाए अदी, ॻाल्हाए। जेकॾहिं हाणे हिन ॿिन्हिनि ॻाल्हायो न त हिननि खे घर मां कढी कड़ो ॾेई छॾींदुसि। पोइ ॿाहिरि वतन धिका खाईंदा। हाणे ॻाल्हाए मोआ। इहो मां चुप चुप ॻाल्हि कर दी। अदा मूं शादी करण जो फ़ैसिलो कयो आहे। न को मूं तुंहिंजो रिश्तो ॾिठो, न को वरी मूं तुंहिंजो को घोटु ॾिठो, ऐं तो वरी शादी जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। अदा मूं पंहिंजो घोटु ॻोल्हे छॾियो आहे। इहो तूं चई छा थी? सही त चवे थी न आशू। हे जाते चए थी न हिन जी शादी उते ई कराए छॾेसि। असां नैना जी शादी उन जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ कराई। हाणे उहा ज़िंदा आहे अलाए मरी वई, ख़बर ई न आहे भाउ। इहो असांजो सूर मरण घड़ीअ ताईं न लहंदो। इन करे मूं महिल जाते तोखे चए थी न उन जी शादी उते ई कराए छॾ। जी तूं मूंखे पंहिंजे घोट जो नालो त ॿुधाए। मीर। मीर? मूमल मीर सां शादी करण थी चाहे, पर अदी तोखे ख़बर आहे मीर हाशिम जी अख जो कंडो बणियल आहे। कंडो वो कॾहिं बि मूमल जी शादी मूंसां कोन करे। अदा मां तुंहिंजे मथां ज़ोर नथी भरियां त तूं लाज़मी मूमल सां शादी कर। पर तो त चयो अदा मूमल तोसां शादी करण थी चाहे ऐं तूं उन सां ई शादी कर। मूं चयो त इहा ॻाल्हि मूमल करे वई हुई त हू पंहिंजे भाउ हाशू खे राज़ी करे वठंदी। बाक़ी चई वई त तूं पंहिंजे भाउ मीर खां हुनजो इरादो पुछी वठ। अदी तूं मुंहिंजे इरादे खे छॾ, तूं मूंखे सलाह ॾे। छा मूंखे मूमल सां शादी करण घुर्जे? अगर हाशू राज़ी थिए त। ॾिस अदा मां तुंहिंजे मथां इहो ज़ोर नथी रखां, पर जेकॾहिं हाशू राज़ी थिए थो ऐं हू मुंहिंजे रिश्ते जी घुर करे थो त ॿुधी छॾ, मां हुते शादी कॾहिं बि कोन कंदसि ऐं ना ही वरी तूं मुंहिंजे मथां ज़ोर रखजांइ। अरे इहो त मां बि ॾिसां पियो त हाशू वॾो ज़ालिम आहे बनिस्बत मूंसां जे। हा पर जेकॾहिं मूंसां रिश्तो घुरे त पोइ मां सोचींदसि अदा। सोचींदसि छा मतिलब? सिधी ॻाल्हि कर त तूं मूंसां सां ई शादी कंदी आहे। काश तूं ऐं मूंसां हिकु थी वञो ऐं हू मुंहिंजे रिश्ते जी घुर करे त। अदी मां मूंसां सां ठाह करण जी कोशिश कयां पियो, पर हू ज़ालिम राज़ी ही नथो थिए। तूं मीर सां शादी कंदी आहे? हा अदा मां मीर सां शादी करण थी चाहियां। जेकॾहिं हिन जी दिलि चवे थी न तूं इनकार न कजांइ हाशू। अदा पोइ ॿुधा न, तूं राज़ी आहीं? ठीकु आहे अदी, मां राज़ी आहियां, पर मुंहिंजो बि शर्त आहे। शर्त? जिते रिश्ता कया वेंदा आहिनि न उते शर्त न आहिनि रखबा हाशू। अदी मां को माल मिल्कियत धन दौलत जो शर्त कोन पियो रखां जो तूं एतिरो जल्दी परेशान थी वई आहीं। बाक़ी कहिड़ो शर्त आहे तुंहिंजो? अदी तूं भले सुभाणे ॻाल्हाए अच, अदी जो संग ॾेई अच ऐं मुंहिंजे लाइ संग वठी अच।
हिन खे वरी छा थियो? मां खिलाइने करे थो जो तो हैवान खे मीर संग ॾींदो ई कोन। इहा मिट्री थींदी कान, इन्हे करे त टहक थो ॼां। ओ मुआ ॾेडर दुआ करण जे बदिरां खिली तो टहक तो ॾे। तूं असांजो सॼण आहीं या दुश्मन? मां तव्हांजो सॼण आहियां, पंहिंजो दुश्मन नथो थी सघां। अच्छा पंहिंजो दुश्मन? मां कुछ समझुस कोन। तूं समझदे बि कोन, छो जो ॻाल्हि ई अहिड़ी आ। कन्न खोले ॿुधी छॾ लीमा। हाणे हाशियो ते नज़र रखण तो जो कमा, छो त मां तुंहिंजे करे ई हाशियो खे हित घुरायो हुयो। नेहा या ॻाल्हि ज़हन में हुजई त हाशियो ऐं मीर कॾहिं बि हिकु न थियनि। जेकॾहिं हाशियो ऐं मीर हिकु थी विया न पोइ तुंहिंजो ख़ैर न हूंदी। छा पियो सोचिया था लीमा? मां सोचां पियो त ॾींहं त ते जूं इहे सलाहूं न आहिनि कबियूं, छो जो ॾींहं जो जिनायत घुमंदी आ। सिर बची वियो। मोए जा अॼु त टहकन मथो टहकन, अलाए कहिड़ी विसी खुली अथसि। अलाए कहिड़ी ख़ुशी मिली अथस। अदा असांजे न रिश्तो न थियण ते ॾाढो ख़ुशि पियो थिए, पर तोखे कहिड़े बि हाल में इते मिट्री करणी पवंदी। हाओ अदी हाओ, कोशिश कंदासीं। खुदा कंदो त मीर ॾे वटि ते राज़ी थी वेंदो। हाणे सोट सिजावल जी तबियत बहितर आहे, तव्हां हुन लाइ परेशान न थियो। पहिरीं मां सिजावल लाइ ॾाढो परेशान रहंदी हुअसि, पर जॾहिं खां वठी मुंहिंजी जवान धीउ जो क़त्ल थियो आहे, मुंहिंजी दिलि खे ॾुख ईअं घेरो करे वकोड़े विया आहिनि जो ॿिए कंहिंजो ॾुख चाहे नथो ठाहे सघे। अॼु ई तोखे सोट सिजावल जो केतिरो ॾुख थियो या न थियो, बाक़ी मुंहिंजो फ़र्ज़ु हो तव्हांखे ॿुधाइणु, सो मूं तव्हांखे ॿुधायो। हाणे जेकॾहिं तव्हां वटि को वखर खुटल आहे त मूंखे चई छॾिजो, मां वठी ॾींदोमांव। जीअण खां दिलि खॼी वई आहे त पोइ खाइण पीअण जो छा सोचियां? रहीम, तव्हां जंहिं मक़सद जे लाइ भॼंदा था वठो न, मां बि उहो ई थो चाहियां। सभु जा सभु दोस्त सुठा आहिनि, अगरि जे उहे सभु गॾु थी वञनि त इन खां वधीक बहितर ॿी कहिड़ी ॻाल्हि थी सघे थी। हिन वक़्तु नवाब खान जी साज़िशनि जो शिकार आहिनि। सभिनी जी अखियुनि ते इंतकाम जी कारी पटी ॿधियल आहे। जॾहिं हिक ॿिए खे मारे तबाह कंदा न त पोइ हिननि जूं अखियूं खुलंदियूं। इन दुश्मनीअ जो बिज मूसा चटियो आहे। सलीमा, तूं भुलियल आहीं। मां या मूसा खां हक़ीक़त पुछी चुको आहियां। जेको तव्हां सम्झो था न, हक़ीक़त उन खां घणो मुख़्तलिफ़ आहे। मूसा तव्हां सां ग़लति कलामी कई आहे। सलीम, असां हिते इहो बहस करण लाइ न आहियूं आया। मूसा ऐं सिजावल खे हिकु जाइ ते विहारण खां पहिरियां जेकॾहिं ईअं ज़िद कंदा रहंदासीं न त पोइ इहो ठाह कॾहिं बि न थींदो। केरु कसूरवार आहे या बेकसूर, इन्हनि ॻाल्हियुनि खां हटी करे मूसा ऐं सिजावल खे गॾु विहारे ज़बरदस्ती भाकर पाराइणो आहे, तॾहिं वञी ठाह थींदो, न त इहो कॾहिं बि न थींदो। तूं सही आहीं रहीम, अगरि जे ॿिन्ही जे विच में ॻाल्हियूं थियूं त ठही कोन सघंदा। हाणे तूं ई ॿुधाए दरिया ख़ान, हाणे छा सोचियो अथई? सुभाणे मूसा खे इस्पताल मां इजाज़त मिलंदी। जीअं ॿाहिरि निकिरंदो तीअं हुनखे लाकअप कयो वेंदो। हाणे तूं ॿुधाए छा कयो वञे? सुभाणे इस्पताल वञी इन ई बारे में मूसा सां ॻाल्हाईंदासीं। दरिया ख़ान, जेकॾहिं मूसा राज़ी थियो न त पोइ हिननि खे केस तां हथ खणणो पवंदो। बाबा जी, मां तव्हांजे हुकुम मुताबिक़ बावर सां गॾु आहियां ऐं पूरी कोशिशि कयां मां बावर जो इत्माद हासिल कयां। तो छा ॿुधो उते कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो हलनि? छा थियण पियो वञे बाबा साईं? सिजावल, मूसा ऐं पहाड़ खान जे विच में कुझु थोरियूं अहिड़ियूं आहिनि जेके कोशिशि थियूं कनि। न कोशिश में दरिया खान हूंदो। सिर्फ़ु दरिया खान न, पर सिजावल जो दोस्त रहीम खान बि हिते पुॼी वियो आहे। इहो निभागो वरी हिते कीअं पहुतो? अञा त बहावल राज़ी न आहे, कोशिश में लॻा पिया आहिनि। ठीकु आहे, तोखे जल्द आहे, पर बहावल मथां नज़र रखंदो अच। हाज़िर बाबा साईं, जेको हुकुम तव्हांजो। अशोक, गुलण जी ख़बरूं ॿुधई, हाणे छा सोचियो अथई? मां त सोचां पियो त मूसा ऐं सजावल पहिरियां खां ई अस्पताल में आहिनि। हाणे भावल खे बि उन्हनि जे पोयां रवानो कयूं। बावल खे तूं भले इस्पताल भेड़ो कर,
पर आशू कम अहिड़ो कजां जो बहावल जो शक लाला या सजावल जे माण्हुनि मथां वञे। जेकॾहिं बावल खे लिटाइण जो शक लाला वारनि ते नथो वञे त पोइ छो न लाला खे लिटाइजे। लाला मथां हमिलो करण सां उन्हनि जो शक बहावल मथां ज़रूरु वेंदो। मां चवां थो त कमु कजे ई हो। वधीक मां बि सोचां थो त माहौल ॾिसी पोइ कदम खणंदुसि। इहो कदम छा थियण खां पहिरियां ई खणणो पवंदो आशू। 2 ॾींहं वॾा आहिनि सरकार, वरी बि अहिड़ो ई धमाको ॿुधंदा हो। अदी तू कम के छॾ, घर जो कम पाणे करे थी वठ। तू वञी मीर वारनि सां मिली अच। हिन वक़्तु होॾे वञण मुंहिंजो अजायो आहे। माई गोरी पंहिंजे भाइरनि ॾे वई आहे। जेसिताईं उहो वापसि न ईंदी न त रिश्तो पको कोन थींदो। अदी फैसलो मीर जो हलंदो, चाची गोरीअ जो न। पर ॻाल्हाइणो त गोरीअ सां पवंदो न। अदी तू सुणी आई मीर सां ॻाल्हायच, ॾिस त उन्हनि जो रायो छा थो थिए। उन्हनि जो रायो कहिड़ो बि हुजे, वरंदी गोरीअ जे अचण खां पोइ ॾींदा। तू मुंहिंजे हर सवाल जो जवाब ठाहियो वेठी आई अदी, पर तोखे वञण में तप तो चढ़े छा? वेंदसि मूमल वेंदसि, तू बेज़ार न थी। पहिरियों घर जो कम त पूरो करण ॾे न। अदी मूं चयो न त घर जो कम मां पाणे करे वठंदसि। मूंखे ख़बर आहे जेको तू घर जो कम कंदी आहे। हाणे माठ करे वञी वे। मां घर जो कम ख़त्म करे पोइ शाम जो थी ईंदसि। तू उन वक्त वेंदी है जे वक्त मीर घर में हूंदो ई न। ॿुधाए त इहो निभागो घर में वेहंदो किथे आहे? हिन वक्त हू घर में हूंदो। तू परेशान न थी मूमल, मां तुंहिंजो कम करे ईंदसि। मूसा खे हथ कड़ियूं हणी छॾियो अथऊं। अस्पताल खां पोइ सिधो लाकब जो मुंहुं ॾेखारींदोसांसि। आफ़ान असद साहब, इहो त तो ग़लति कयो। जेकॾहिं शींहं खे तूं पिंजरे में बंदि करे छॾींदे त बाबा शिकार कीअं कंदो? चओ त आज़ाद करे छॾियांसि, छो त कंहिं ॿुधर केस नाहे दाख़िल करायो। सजावल खे ॿाहिरि खणाए विया आहिनि ऐं उनजा हमराहनि जी इजाज़त खां सवाइ कंहिं मथां बि केस दाख़िल कोन कराईंदा। हा, बाक़ी इलाज ख़ातिर पुलिस खे ॿुधायो ज़रूरु हूंदो। ईअं ई कयो अथनि नवाब खान। पोइ तोखे कहिड़ो लाचार आहे मूसा खे केस में अड़ाइण जो? आज़ाद करीस त वञी पाण में विड़ी मरण। ठीकु आहे, मां मूसा खे लाकब जो दीदार करायां। तव्हां अची हुनजे मथां थोरो करियो। कमीणो शख़्स आहे, हू मूंखे पंहिंजी माउ जो कातिल थो सम्झे। तूं छा थो सम्झी त मुंहिंजो थोरो मञींदो? ठीकु आहे नवाब खान, मां कंहिं ॿिए ते थोरो करे थो छॾियां। तोखे खीसो भरणो आहे, उहो चक हण। मूसा मां हथ कढ, FIR दाख़िल कराइनि न, तूं NC करे छॾ ऐं मूसा खे गिरफ़्तार करण में जल्दबाज़ी न कजांइ, छो त सजावल अञा ज़िंदा आहे। ठीकु आहे नवाब खान, जेको अव्हां जो हुकुम उन ते अमल ज़रूरु कंदुसि। ख़र्च पाणी जे लाइ पैसा त खपंदा न। आयो तू मूंखे मुंहिंजे तोसां ॻाल्हाइणो आहे। तरस हिकिड़ो चकर त मखण खान, तूं हिते घणी दफ़ा करे वियो आहीं। हाणे महिरबानी कर पंहिंजूं गोदड़ियूं पंहिंजे कुल्हे ते रख ऐं वापसी जी टिकेट कटरा। बाक़ी रही अधी, उनजी जॾहिं बि दिलि भरी न त उनखे मां पाणी छॾे वेंदुसि। ओ मिस्टर, ॻाल्हि छा तो दिमाग़ ख़राब थई आहे? अकुल कम छॾियो अथई। अरे बापा जी टिकेट कोन कटराईंदुसि, बाक़ी तुंहिंजी कबर जी टिकेट चई त हाणे कटराए छॾियां ऐं तोखे रवानो करे छॾियां। जान छुटी न हूते न सूर हेॾी सदे आहे। ॿुध बेगुला भला ॿुध पंहिंजे मुड़ुस जूं धमकियूं, जीअरनि माण्हुनि खे मुक़ाम जूं धमकियूं थो ॾे। अदा सच त चवई तो न, हाणे तुंहिंजो रहियो छा आहे? हाणे त तुंहिंजो कुझु बि न रहियो, न रन न रिली। हाँ, तंहिंजे करे हलंदी हली पाओ। हा, देर न करे। बाक़ी रहियो तुंहिंजो पुट, उहो इश्कनि में पूरो कॾहिं हिन दर ते कॾहिं हुन दर ते लामारा ॾींदो तो वते। तव्हांजो कुझु बि न वञे। हाणे ॿई ॼणा निकिरो त हिन घर जो सुख वठूं कुझु असां। इन करे त चवां थो न त मां ज़ाल वारो आ। मिस्टर मुड़ुस मखण खान, मां जे सुभाणे किरी पियो खटंदे न त मुंहिंजी सार संभालण वारी तूं त आही न। पर जे हे किरी पियो खटंदे त हिनजी केरु सार संभालंदो? ही त हिते झप करे वेंदो। मां खट ते किरां या हिन पट ते गीसियूं पायां, तंहिंमें तव्हांजो कुझु बि न वियो। ऐं न ई वरी मुंहिंजी मदद कजो। बस ख़ुदा खे मञो, ही घर ख़ाली कयो। ही घर बाबा माई बेगुल जो आ। हिन मां तोखे निकिरणु घुर्जे, नकी आ छाखे समझी थो या वरी समझाए आहे? मखण, हे ईअं कोन निकिरंदो।
जीअं न ॿिलीअ खे ॿधी ऐं उछलाए अचबो आहे ईअं खणी वञी रेल में उछलाएसि त वञी मुल्तान निकिरे। घणी तूं बि ख़ुशि न थी बेगुल भला। जॾहिं अंधन मुल्तान लथो त छा मां मुल्तान मां मोटी कोन ईंदुसि? हाँ वापसि नथो अची सघां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।